सिंध एक्सप्रेस न्यूज़ की जबरदस्त एंट्री। सिंध वासी मुख्तलिफ शहरन में वीडियो के जरिए पैगाम रिकॉर्ड करे सिंध एक्सप्रेस के सारायो आहे ऐं चयो आहे हिन वक्त सिंध एक्सप्रेस न्यूज़ जहिड़े चैनल की सख्त जरूरत हुई जेका सिंध एक्सप्रेस न्यूज़ पूरी कंदी उम्मीदूं आहिनि असां सभिनी खे। उन हवाले सां ॾिसूं था सिंध एक्सप्रेस न्यूज़ के ब्यूरो चीफ शहजाद चांडियो सां कयल अवाम जूं ॻाल्हियूं। मौजूद है समाजी अगवान प्रोफेसर इरफान कलोड़ो साहब उनखां पुछंदासीं त सिंध एक्सप्रेस चैनल के कीअं था ॾिसनि। असीं सभ खां पहिरीं त मुबारकबाद ॾियां थो CEO महबूब अली चांडियो साहब आहे, सैयद हुसैन शाह जिलानी साहब आहे, असांजो ब्यूरो चीफ आहे शहजाद अली चांडियो साहब, एडिटर आहे अली अकबर नारेजो साहब। त इन सॼी टीम के दिल जी गहराइनि सां इन चैनल खोलण जी मुबारकबाद ॾियूं था। ऐं वक़्त जे हवाले सां हींअर ज़रूरत बि आहे त अहिड़ा पॉज़िटिव चैनल असां वटि अचनि जिन ते जेको आहे सो ख़बरूं जेको आहे सो पॉज़िटिव हलनि, समाजी मसइलनि जो जंहिंमें जागरता हुजे, अवामी जेको आवाज़ हुजे जंहिं ते जेको आहे सो हले ऐं अवाम जा जेके मसइला हुजनि उहे मथे ऐवाननि ताईं पहुचाया वञनि। त आउं सम्झां थो इन वक़्तु जेको वेब चैनल ही खोलियो वियो आहे जंहिंजो कमु यकीनन साराह जोॻो आहे ऐं जेकी टीम साईं वारनि जोड़ी आहे पूरे सिंध जे अंदरि जेके नुमाइंदा ऐं जेके ब्यूरो चीफ जेके ॿिया रिपोर्टर रखिया अथनि त यकीनन उहे क़ाबिल तारीफ़ आहे, पुराणा माण्हू आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो मीडिया जे अंदरि हिकिड़ो बहितरीनु किरदारु आहे। ऐं सम्झां थो त हिन वक़्तु हिन चैनल जी तमामु घणी ज़रूरत हुई। हिननि दोस्तनि जे हथां जेको कमु थींदो यकीनन अवाम जो ई थींदो ऐं अवाम खे ई उन सां भरपूर फ़ाइदो मिलंदो। जीअं त सिंध एक्सप्रेस चैनल जे CEO ऐं डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ब्यूरो चीफ जेके मुंहिंजो सथ आहे, पहिरीं त असीं उन्हनि खे मुबारकबाद पेश कंदासीं जो हीउ चैनल जेको उन्हनि आंदो आहे ऐं लाज़मी आहे असीं हिन मां सुठियूं उमेदूं रखूं था त हीउ चैनल जेको आहे ऐं ग़रीबनि जो ऐं मज़लूमनि जो आवाज़ु बणिजंदो ऐं हर तबिके जा जेके सठाइल जेके मसइला आहिनि, अवामी मसइला आहिनि, उहे आला ऐवाननि ताईं मीडिया जी इलेक्ट्रॉनिक मीडिया जी अखि जे ज़रिए पूरी दुनिया में ऑनएयर थींदा ऐं उमेदु रखूं था त उन ऑनएयर थियण खां पोइ उन जा जेके मसइला आहिनि उहे बि हल थींदा। असीं हिकु दफ़ो वरी जेको आहे सिंध एक्सप्रेस जी पूरी टीम खे मुबारकबाद पेश कयूं था जेको अवामी ख़िदमतनि लाइ जेको अॻियां आई आहे ऐं जेको आहे मज़लूम जो आवाज़ु बणिजी आई आहे। सिंध एक्सप्रेस चैनल ज़रिए असीं हिन मां सुठी उमेदूं रखूं था।